फिलिपियो जो 4 अध्याय पढ़ी रहिया आहियूं, जेको पौलुस जो हुन कलीसिया लाइ हिकु ख़त आहे। अॼु बि उहे अखर होतिरा ई अहम, कुवत वारा ऐं असां लाइ कमु करण वारा आहिनि। 3 अध्याय में पौलुस जे परिवर्तन खां पोइ असां ॾिठो त कीअं हुन जे ज़िंदगीअ में क्रांति अची वई, ऐं इहा क्रांति ऐं परिवर्तन अचण खां पोइ हुन जे ज़िंदगीअ जा हिसाब किताब ई सफ़ा बदिलजी विया। हाणे हलो त असां अॻिते 4 अध्याय में कुझु ॻाल्हियूं ॾिसूं। असां मसीही ज़िंदगीअ जा तत्व ॾिठा आहिनि, मसीही जीवन जॻण लाइ तरीक़ो या नमूनो ॾिठो, ऐं मसीही ज़िंदगीअ लाइ इनाम बि ॾिठोसीं। हाणे असां मसीही ज़िंदगी जॻण लाइ जेकी शक्ति आहे हुन जे बारे में ॾिसंदासीं। अगरि शक्ति कोन्हे त बाक़ी सभु शयूं बेमतलब ऐं निकमियूं थी वेंदियूं। ज़िंदगीअ जे तत्व खे पूरो करण लाइ अगरि शक्ति कोन्हे त उहे तत्व कंहिं कम जा कोन्हनि। ज़िंदगी जीअण लाइ जेको नमूनो आहे हुन खे असांजी पंहिंजी ज़िंदगीअ में आणण लाइ अगरि शक्ति प्रदान कोन थी कई वञे त उहो नमूनो बि कुझु सुठो कोन्हे। अगरि असां पंहिंजे लक्ष्य ते पहुता ई कोन आहियूं या पंहिंजो उद्देश्य ई कोन हासिल कयो आहे त इनाम कहिड़ो सुठो आहे। इन करे शक्ति हे सभिनीनि खां अहम आहे। मुंहिंजी सोच में परमेश्वर जी आत्मा पौलुस खे हिन ख़त जे 3 अध्याय जे पहिरें वचन ते पहुचंदे ई ख़त ख़तमु कोन करणु ॾिनई। हुन जो हिकु कारण हे आहे त पवित्र आत्मा असांखे हे ॼाणण पियो करणु चाहे त अॼु मसीही ज़िंदगी जॻण लाइ शक्ति पक आहे। असांखे इहा ॻाल्हि ॼाणणु ज़रूरी आहे त असां मसीह जे द्वारा सभु कुझु करे सघंदा आहियूं, छो त उहो असांखे सामर्थ ॾींदो आहे। फिलिपियो जे हिन 4 अध्याय खे पढ़ी असांखे हे ख़बर पवंदी त ख़ुशी या आनंद हे शक्तिअ जो उगम आहे, प्रार्थना हे शक्तिअ जो राज़, ऐं शक्ति जो शरण स्थान हे मसीह जो मनन आहे। अचो त हिन 4 अध्याय जो पहिरियों वचन पढ़ूं। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं पहिरियों वचन। इन करे हे मुंहिंजा प्रिय भाउर, जिन्हनि में मुंहिंजो जी लॻियल रहंदो आहे, जेको मुंहिंजो आनंद ऐं मुकुट आयो, हे प्रिय भाउर, प्रभुअ में हिन ई तरीक़े सां स्थिर रहो। मुंहिंजो आनंद ऐं मुकुट, हिते छा तव्हां ॾिसी सघो था? हे सभी माण्हू कंहिं ॾींहुं मसीह जी हाज़िरीअ में हुजण वारा हुया, ऐं हिननि सभिनीनि खे प्रभुअ लाइ जीतण जे करे पौलुस मुकुट मिलण जी अपेक्षा करे पियो। ऐं हिते धरतीअ ते उहे सभी पौलुस जो आनंद हुया। ओ पौलुस हिननि फिलिपी विश्वासियुनि खे केतिरो चाहींदो हुयो। हे प्रिय भाउर, प्रभुअ में हिन ई तरीक़े सां स्थिर रहो। ऐं जीअं एफिसियों जे विश्वासी खे पौलुस एफिसियों जे 6 अध्याय जे 13 वचन में चवे थो, इन करे परमेश्वर जा सभी हथियार ॿधी छॾियो त तव्हां बुरे ॾींहं में सामनो करे सघो ऐं सभु कुझु पूरो करे स्थिर रही सघो। मसीही विश्वास जीवन में ज़िंदगीअ में स्थिरता उत्पन्न कंदो। हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 4 अध्याय ऐं ॿियो वचन। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं ॿियो वचन ॿुधाए थो, मां यूदिया खे बि सम्झायां थो ऐं सुंतुको खे बि, त उहे प्रभुअ में हिकु मन रहनि। हाणे पौलुस हुन हिक ई नंढी समस्या ते पहुचे थो जेकी फिलिपियो जी कलीसिया में हुई। हे ॾाढी गंभीर कोन हुई, पर छरो हिकु मथों जी नंढी लहर वांगुरु हुई। पौलुस हिन ॻाल्हि जो ज़िक्र ख़त ख़तमु थियण खां पहिरियों ई करे थो। मथी तौर सां हे ॿई मायूं हिक ॿिए सां कोन पियूं ॻाल्हाइनि। इहा ॻाल्हि असां तॾहिं ई ॾिठी जॾहिं पौलुस फिलिपियो जे विश्वासियुनि खे हिक मन में हुजण लाइ सावधान पियो करे, चेतावनी पियो ॾे।
हुन जो हे मतिलबु कोन हुयो त उहे सभई हिक ॿिए जे छाप हुजनि। हुननि जा घणाई अलॻि अलॻि ॻाल्हियुनि में वीचार अलॻि हूंदा, पर हे ॻाल्हियूं हुननि माण्हुनि खे अलॻि कोन कंदियूं जिन्हनि में मसीह जो चिंतन आहे। हे मसीह जे देह जे बारे में हिकु गौरवी सच आहे त हर हिकु सदस्य या शख़्स अलॻि थी थो सघे, पर हीअं हूंदे बि सभई मसीह में हिकु आहिनि। हाणे असां फिलिपियो जे 4 अध्याय जे 3 वचन खे पढ़ंदासीं। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 3 वचन। हे सच्चा सहकर्मी, मां तव्हां सां बि बिनती कयां थो त तूं हुननि मायुनि जी मदद कर, छो त हुननि मूंसां गॾु ख़ुशख़बरी फैलाइण में क्लेमेंस ऐं मुंहिंजे ॿियनि सहकर्मियुनि सां गॾु परिश्रम कयो, जिन्हनि जा नाला जीवन जी किताब में लिखियल आहिनि। हे स्पष्ट आहे त प्रारंभिक जी कलीसिया में मायूं हिकु अहम जाइ भरींदियूं हुयूं ऐं हुननि ॾींहंनि में हिकु माईअ खे अहम हुजणु असाधारण ॻाल्हि हुई। मायूं अॼु प्रचारक थियूं बणिजी वञनि, हिन जो कारण हे आहे त हुननि खे हुननि जी योग्यता जी जाइ कोन ॾिनी वेंदी आहे। अगरि कलीसिया में सेविका या डीकन जो पद अस्तित्व में आहे बि त हुन सां ॾाढो हल्को बर्ताव कयो वेंदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में हिन पद खे वज़न या अहमियत कोन ॾिनी वेंदी आहे। मुंहिंजो विश्वास आहे त हे पद हिकिड़ो अहम पद आहे ऐं असांखे हिन पद खे नज़रअंदाज़ न करे हिन खे सुञाणणु ज़रूरी आहे। जेतिरो ई मां परमेश्वर जे वचन जो अभ्यास कयां थो, होतिरो ई मां हिन ॻाल्हि सां सहमत थो थियां। पौलुस बि साफ़ चए थो, हुननि मायूं मूंसां गॾु ख़ुशख़बरी फैलाइण में परिश्रम कयो। क्लेमेंस सां गॾु बि इहा शख़्सियत फिलिपियो जी कलीसिया जो अन्य हिकु विश्वासी आहे, जंहिंसां असां पहिरियों कोन मिलिया आहियूं। मुंहिंजे ॿियनि सहकर्मियुनि सां गॾु ॾिठो वञे त फिलिपियो जी कलीसिया में विश्वासियों जो हिकु महान गठ हुयो, तिन जा नाला जीवन जी किताब में लिखियल आहिनि। हे हिकु अहम ॻाल्हि हुई, हुननि जा नाला जीवन जी किताब में आहिनि। अॻिते ॾिसूं पौलुस छा थो चवे। हाणे असां पढ़ंदासीं फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 4 वचन। फिलिपियो जो 4 अध्याय ऐं 4 वचन ॿुधाए थो, प्रभु में सदा आनंदित रहियो। मां वरी चवां थो, आनंदित रहियो। हे वचन हिकु मसीही विश्वासी लाइ हुकुम आहे। प्रभुअ में सदा आनंदित रहियो। हिन जो मतिलबु आहे त वक़्त जी या ॾींहं जी परवाह न कंदे, चाहे ऊंदहि हुजे या सोजरो, ॾुखियो हुजे या सवलो, चाहे वक़्तु समस्याऊं खणी अचे या मोह, या असां खुले आसमान में बादलनि ते सैर कंदा वञूं, असांखे आनंदित रहण जो हुकुम ॾिनो वियो आहे। पौलुस हिन ॻाल्हि खे वरी सां दोहराए थो। मां वरी सां चवां थो, आनंदित रहियो। आनंद हे अहिड़ी शइ आहे जेकी असां पाण कोन था उत्पन्न करे सघूं। उहो पवित्र आत्मा जो फल आहे। अगरि कंहिं मसीह विश्वास जे ज़िंदगीअ में आनंद कोन्हे त हुन वटि शक्ति या कुवत बि कोन्हे। उहो जेको परमेश्वर जे आनंद खे अनुभव कोन थो करे, हुन जे सामर्थ या कुवत खे बि कोन थो अनुभव करे सघे। जॾहिं नहमिया यरूशलेम जी भित ॿधणु ख़तमु कई त जल फाटक जे चौक ते हुननि मंच बीहारियो ऐं एजरा शास्त्र मां सुबुह खां वठी मंझंदि ताईं हुननि हुते बि पढ़ियो। इहे माण्हू हाणे ई बाबिलोन जे बंधन मां छुटकारो पाए करे ॿाहिरि आया हुया। हिननि मां घणनि ई ज़िंदगीअ में कॾहिं बि परमेश्वर जो वचन कोन ॿुधो हुयो। हाणे शास्त्र मां ॿुधी उहे भावनाउनि सां भरिजी विया। हुननि ते भावनात्मक रूप सां घणो ई प्रभाव पियो। उहे शोक मनाइण लॻा, रोअण लॻा। तॾहिं नहमिया चयो, हिकिड़ो मिंट बीहो, तव्हांखे रोअण जी ज़रूरत कोन्हे। हे हिकु महान ॾींहुं आहे। तव्हांखे आसीसुनि में भाग वठिणो आहे,
परमेश्वर तव्हांखे जेकी भौतिक आसीसूं ॾिनियूं आहिनि हुन जा तव्हां भागी आहियो ऐं परमेश्वर चाहे थो त तव्हां हुननि आसीसुनि जो मज़ो वठो। परमेश्वर असांखे सभी शयूं संपन्नता सां ॾिनियूं आहिनि ताकी असां हुन जो मज़ो वठूं ऐं मज़ो वठण जो मतिलबु आनंद करणु आहे ऐं प्रभु जो आनंद हे तव्हांजी ताक़त आहे। हे तव्हांजी ताक़त आहे, तव्हांजी शक्ति आहे। तव्हां आनंद जे बग़ैर हिकु शक्तिमान मसीही कोन था थी सघो। हेड़ी शक्ति बाफ़ थी उॾामी वेंदी आहे। आनंद शक्तिअ जो उगम आहे। मूंखे हाणे हिते मिसाल ॾियणु ॾियो छो त इहा अहिड़ी गहरी ॻाल्हि आहे जंहिंखे जग पंहिंजे तरफ़ खणी वरितो आहे। असूलत में विज्ञापन जी दुनिया में आनंद हिकु महज़ ढोंग बणिजी वियो आहे। हिकिड़ो सफल विक्रेता आनंद सां भरियल शख़्स नज़र ईंदो आहे। अगरि तव्हां कंहिं दुकान में कुझु ख़रीद करणु वञो था त तव्हां विकिणण वारे खे तव्हांजे कंध ते मथो रखी रोअंदे कोन पातो आहे। उहो तव्हांखे कुझु वठण लाइ बिनतियूं कोन कंदो, बिल्कुलु न। तव्हांजे घिरंदे ई उहो मुश्क कंदो ऐं घुरियल शइ जी खूबियूं ॿुधाइण लॻंदो। हिकिड़ो विक्रेता रोअण जहिड़ो मुंहुं खणी दर दर भटकी बिनतियूं कंदे घणो कमाईंदो। मुंहिंजो विश्वास आहे त अॼु जो विक्रेता अहिड़ो नमूनो कोन अपनाईंदो आहे। हिकिड़े माण्हूअ जे दर ते हर छंछर ते बुरुश विकिणण वारो ईंदो हुयो। उहो कहिड़े बि तरीक़े सां उदास कोन लॻंदो हुयो। मूंखे इहा ॼाण कोन्हे त हुन जे घर में छा हालत हुई, पर उहो हर वक़्तु ख़ुशि मिजाज़ रहंदो हुयो। हिकु छंछर ते हुन माण्हूअ जी ज़ाल बाज़ारि वई हुई। दरीअ मां बुरुश वारे खे ॾिसंदे माण्हू सोचई त उहो हुन बुरुश वारे जे नज़रअंदाज़ कंदो छो त उहो पाण ई ॾाढो व्यस्त हुयो। बुरुश वारे अची दर जी घंटी वॼाई। हुन माण्हूअ दर खोलियईं ई कोन, पर बुरुश वारो घंटियूं वॼाईंदो वियो ऐं आख़िर माण्हूअ खे दर खोलणो ई पियो। दर खोलींदे ई माण्हूअ बुरुश वारे खे चिड़चिड़ो पाइण जे बजाए मुश्कंदे पातो। बुरुश वारे खे सभी ॻाल्हियूं ख़ुशि कंदियूं हुयूं। बुरुश वारे घर जे माण्हूअ खे मुश्कींदे अभिवादन कयईं ऐं ॾिसंदे ॾिसंदे ॻाल्हियूं कंदे घर में घिरी आयो। माण्हूअ पाण खे बुरुश जलींदे पातो ऐं बुरुश वारो पंहिंजी ॻाल्हियूं ॿुधाइण में पूरो हुयो। उहो माण्हू बुरुश वारे खे घर खां ॿाहिरि वञण जो हुकुम बि कोन पियो ॾेई सघे। आख़िर में हुनखे चवणो ई पियो, ॾिस, मूंखे बुरुश त न खपे छो त मूंखे हुन जी घुर्ज ई कोन्हे। हमेशह मुंहिंजी ज़ाल तोखां बुरुश वठंदी आहे। अॼु उहा कोन्हे, ॿिए दफ़े अचिजांइ, हाणे मां व्यस्त आहियां। बुरुश वारो शुक्र अदा करे मुश्काईंदे सीटियूं वॼाईंदे पंहिंजे रस्ते हलंदो वियो, ॼण त माण्हूअ हुन खां हर हिकु बुरुश ख़रीद करे छॾियो आहे। हिकु दफ़े हिन साॻे माण्हूअ खे हुननि बुरुश वारनि खे सिख्या ॾियण वारो मिलियो ऐं हुन ॿुधाई त उहे हिननि बुरुश वारनि खे इहा ई सिख्या ॾींदा आहिनि त उहे हमेशह आनंद जो वातावरण निर्माण करनि। मूंखे इहा त ॼाण कोन्हे कि बुरुश वारो असूलत में ख़ुशि हुयो या न, पर परमेश्वर जे संतान खे उहो सचो आनंद ज़रूरु प्रकट करणु घुरिजे। प्रभुअ जो आनंद हुननि जी ज़िंदगीअ में ज़रूरु प्रकट थियणु घुरिजे। इहो जग घणा ई पैसा आनंद उत्पन्न करण में ख़र्च कंदो आहे, जंहिंखे उहो ख़ुशी सॾींदो आहे। कॉमेडियन अॼु करोड़पति आहिनि छो त उहे कुझु खिल मुश्कीअ जूं आखाणियूं ॿुधाईंदा आहिनि। हुननि खे ॿुधण लाइ माण्हू पैसा वाईंदा आहिनि। छो? छाकाणि त हुननि खे खिलणो आहे। उहे ज़िंदगी जीअंदे थोरी सी ख़ुशी ॻोल्हण जी कोशिशि था कनि। अगरि परमेश्वर जी कोई बि संतान मुरझायल चहिरो ठाहे
ईर्ष्या सां भरियल नमूने हिन जग में जीए थो त उहो पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि सामर्थ्य शक्ति कोन प्राप्त कंदो। प्रभु में सदा आनंदित रहो। मां वरी चवां थो, आनंदित रहियो। इहो जग ॿिए ई नमूने आनंद उत्पन्न करण जी कोशिशि कंदो आहे। उहे हुन खे ख़ुशीअ जो वक़्तु या व्यवहार समायोजन जो वक़्तु हिन नाले सां सॾींदा आहिनि। उहे कलाक 2 कलाक दारू पीअण में गुज़ारींदा आहिनि ऐं आशा कंदा आहिनि त अहिड़े नमूने उहे ज़िंदगीअ जी मुश्किलुनि खे पार करे सघंदा ऐं हुननि खे कुझु ख़ुशी बि हासिलु थींदी। मां अहिड़ी जायुनि में वेंदड़ शख़्सनि खे ॾिठो आहे। हुननि मां कोई बि ख़ुशि कोन नज़र ईंदो आहे। पीअण खां पोइ बि हुननि में कुझु बदिलाव कोन नज़र ईंदो आहे, पर हुननि ख़ुशीअ जो वक़्तु निभायो आहे। घणाई अॼु पंहिंजे जीवन जूं कमियूं खे हिन प्रकार सां भरण जी कोशिश में लॻिया आहिनि। मां सोचां पियो त अगरि कलीसियाउनि में भी रुख संयोजन जो वक़्तु हुजणु लॻियो त केतिरो सुठो थींदो। कल्पना कयो त हिते शांती भेण अचे थी। गुज़िरियल हफ़्ते में हुन मज़ेदार गपशप ॿुधी आहे ऐं इहा गपशप फैलाइण लाइ उहा ॾाढी उतावली थी रही आहे। इहा गपशप रोकण लाइ तव्हां भेण खे हिकिड़े सोहिणे खोलीअ में वठी वञी सघो था ऐं हिकु कोप चांहि पीआरे हुनखे प्रभुअ में आनंद करण जी स्थितीअ में आणे सघो था। भेण जे रुख जो समायोजन कंदे ई इजो भाव नरेश अंदरि थो घिरे। परनि वारे नांग वांगुरु भाइ फूकींदो, छो त हुनखे कहिड़ी ॻाल्हि पसंदि कोन्हे। हुनखे हुन ख़ूबसूरत खोलीअ में वठी वञणु सुठो हूंदो जिते हुनखे मन थधो करण में मदद कई वेंदी ताकी उहो पोइ संदेश जो आनंद वठी सघे। असांखे बि कलीसिया में रुख समायोजन जी घुर्ज आहे। हुन ख़ुशी सां भरियल कलाक जी ज़रूरत आहे। असूलत जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो त शैतान माण्हू खे फसायो आहे ऐं हिन कूड़ जो विश्वास ॾियारे फ़ाइदो वरितो आहे त कलीसिया में मज़ो कोन ईंदो आहे। पर मूंखे लॻे थो त असां असल में कलीसिया में हूंदे मज़ो वठी सघूं था। मुंहिंजे ख़्याल में कलीसिया आनंद जी ऐं सामर्थ जी हिकु जाइ आहे। कंहिं महिल प्रार्थना सभाउनि खे उहा शक्तिशाली कलाक हीअं सॾायो वेंदो आहे। हे सुठी ॻाल्हि आहे, पर असांखे सामर्थ जे उगम ते वापसि मोटिणो आहे जेको आनंद आहे। असांजी प्रार्थना सभाउनि में परमेश्वर खां कुझु बि घुरण खां पहिरियों असांखे हे प्रार्थना करणु घुरिजे त परमेश्वर असांखे असांजी ज़िंदगीअ में आनंद ॾिए। हिकिड़ो नंढो गानो हीअं आहे, उदासीअ जे कुॾे में मां कॾहिं कोन वेंदुसि, छाकाणि त उहा ई जाइ आहे जिते शैतान मूंखे खिन रखंदो आहे। हिन गाने में हिकिड़ो गहरो ऐं योग्य संदेश आहे, छो हिन में हे साफ़ ॿुधायो वियो आहे त शैतान छा करण जी कोशिशि कंदो आहे। उहो असांजे आनंद खे खणी वञण जी कोशिशि कंदो आहे, छो त उहो आनंद असांजे सामर्थ जो उगम आहे। अॼु असां ॾिसूं था कि प्रभुअ जो आनंद हे असांजी ताक़त ऐं कुवत आहे ऐं त हुन असांखे आदेश या हुकुम ॾिनो आहे त प्रभुअ में सदाई आनंद कंदा रहो। छा तव्हांखे अॼु परमेश्वर पंहिंजे वचन मां कुझु ॿुधायो आहे? हुन जो वचन हे सचो वचन आहे। तव्हांजे ज़िंदगी मां जेके बि बंधन आहिनि हुनखे हो तोड़े सघे थो। हुन जी सलाह मसलत हे पूरी सलाह मसलत आहे। तव्हांजे जीवन में मार्ग में रोशनी ॾियण वारी सलाह मसलत इहा आहे। प्रभुअ में सदाई आनंद करंदा रहो। अॼु असां हे सिखियो आहे, छो न असां इहो वचन असांजे ज़िंदगीअ में अमल कयूं। हां, असांखे कुझु शयूं आनंद ज़रूरु ॾींदियूं आहिनि,
ख़ुशि ज़रूरु कंदियूं आहिनि, पर प्रभुअ जो आनंद ई उहो आहे जेको तव्हांजे ज़िंदगीअ में शक्ति थो आणे। ॿियो ख़ुशी जो पल ईंदो ऐं वेंदो, पर प्रभुअ जो आनंद अगरि अचे थो त उहो ई असांखे शक्ति ऐं कुवत थो ॾिए शैतान जो सामनो करण लाइ, दुख जो सामनो करण लाइ, निराश स्थितीअ जो सामनो करण लाइ ऐं हर काई शइ जेकी कठिन आहे हुन जे मथां विजय पाइण लाइ। त अचो प्रभुअ जे वचन खे अमल कयूं ऐं प्रभुअ जे अंदरि हुन जे हाज़िरीअ में, हुन जे कलीसिया में, हुन जे हाज़िरीअ में असां वरी सां आनंद कयूं ऐं हमेशह लाइ कंदा रहूं ऐं हुन जे द्वारा असां ताक़त, कुवत ऐं शक्ति पाईंदा रहूं। मुंहिंजी प्रार्थना आहे त तव्हां हुन जे सचे वचन खे पंहिंजे ज़िंदगीअ में अमल कयो ऐं हुन खे परखो ऐं पायो त परमेश्वर केॾो सुठो आहे। हुन खे चखी ॾिसो त हो केॾो सुंदर आहे ऐं हुन जो वचन केॾो सुंदर ऐं सचो आहे। प्रभु जो सानिध्य असांजे जीवन में हुन जो आनंद ऐं हुन जी शक्ति आनींदो आहे। इहो तव्हां अनुभव करे सघो, इहा मुंहिंजी प्रार्थना आहे। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अलविदा।